नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त एंटी करप्शन नोशहरोफेरोज जी टीम जो यूसी बेलावह जी आफिस ते सर्कल आफीसर काज़ी अशरफुद्दीन ऐं मैजिस्ट्रेट मोहम्मद ज़ुबैर अहमद जी निगरानी में छापो 2016 खां 2020 ताईं रिकॉर्ड जी ॻोल्हा रिकॉर्ड न मिलियो आहे। जॾहिं त सर्कल आफीसर काज़ी शरफ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॼु असां मैजिस्ट्रेट मोहम्मद ज़ुबैर ASI मोहम्मद असलम लुंड हेड कांस्टेबल मक़सूद अहमद ऐं ॿिनि गॾिजी तालका भरिया जी यूसी बेलावह जी आफिस ते छापो हयो। यूसी सेक्रेटरी आफिस पटीदन खणाए वियो आहे जिते को बि रिकॉर्ड मौजूद न आहे। इन मौके ते यूसी आफिस में मौजूद स्टाफ जो चवण आहे त अॻियों जेको बि रिकॉर्ड आहे उहो चेयरमैन वटि आहे, असां वटि कुझु बि न आहे। सर्कल आफिसर जो चवण आहे त वाइस चेयरमैन मेंबरनि ऐं अवामी शिकायत ते छापो हयो, रिकॉर्ड न मिलियो आहे। जीअं ई रिकॉर्ड मिलियो त तफ्तीश कराए इन मुताबिक केस दाखिल कयो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।